सगोरो अल्लाह जो हबीब तो फरमाए त रब चयो आ बुखारी जा लफ़्ज़ आहिनि जॾहिं मूंखां सुवाल कंदो वा ला उतियन्नहु मां अल्लाह ज़रूर बिल ज़रूर उनखे उहा शइ अता कंदो आहियां तू मां दुआ घुरऊं तुझी मुझी दुआ अल्लाह वारनि जी दुआ में यो फर्क हुआ तू मां वेही दुआ घुरऊं ओ बावड़े में घोटकी में नहरकी में सिंध पंजाब में दुआ घुरऊं अल्लाह ॿुधे थो बा अल्लाह दुआऊं ॿुधे थो बाने जो कम घुरण अल्लाह जो कम ॿुधण हां अल्लाह जो कुरान तो फरमाए उदूनी अस्तजिब लकुम दुआ घुर त तुंहिंजी दुआ क़बूल कयां अदुआ सिलाहुल मोमिन नबी तो फरमाए मोमिन जो हथियार दुआ है ज़ालिमन जो हथियार बंदूक आ तलवार आ क्लाशन कोफा उन जे गन में बंदूक में टैंक में एडो असर ना है उन जे मिसाइल में एटम में एडो असर ना है जेतिरो अल्लाह जे वलियन जी दुआ में अल्लाह पावर रखायो सुभान अल्लाह बुद्धे अल्लाह हर कंहिंजी थो पर कबूल वलियन जी कंदो रब जी मर्ज़ी आ बा तुंहिंजी मुंहिंजी दुआ कबूल करे या न करे असां दुआऊं घुरूं था सॼो ॾींहुं था दुआ घुरूं रब जी मर्ज़ी आ कबूल करे या न करे अब अल्लाह ते ॾाढा अल्लाह ते कंहिंजो ज़ोर हली सघे थो ॻाल्हायो 10-20 माण्हू वठी माण्हू वञे बाबा अल्लाह मुंहिंजी दुआ कबूल कर अल्लाह ते ज़ोर करे सघे थो अल्लाह समद अल्लाह बेनियाज़ बेपरवाह बादशाह आहे बादशाहनि खे गदागर बणाए मर्ज़ी वारो आहे बेनू के बादशाह बनाए चले तो मर्जी वारो ॾिसो असांजो शाबू वज़ीर आज़म नवाज़ शरीफ साहब हाणे पढ़ियो जॾो वो ट्रंप जे साम्हूं सॼी दुनिया खिलाए छॾियईं अहिड़ो माण्हू अल्लाह जे बादशाह करे विहारियो रब जी मर्ज़ी आहे अल्लाह ते ज़ोर ते कोन हलंदो अहिड़ा माण्हू असां पाकिस्तानियुनि खे ॾिना अथई अल्लाह करे कि अहिड़ा भला हुक्मरान अचनि जेके क़ौम जे लाइ बि इज़त बणजनि त मुस्लमाननि जी बि हिफ़ाज़त करण वारा बणजनि चओ आमीन अल्लाह जी मर्ज़ी आहे दुआऊं क़बूल करे न करे तुंहिंजी मुंहिंजी दुआ घुरंदो वञ रब तो फरमाए अजुर ॾींदो मां क़बूलियत मां अल्लाह पंहिंजे हिसाब सां जीअं चाहियां उहे कयां नबी साईं फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जेको बानो दुआ थो घुरे अल्लाह ताला उन दुआ जे बदले एडो अजर दींदुस एडो इनाम दींदुस अर्ज कंदो मुंहिंजा मौला हे इनाम छाजा नेकियूं त ये कोन कयूं हुयम अल्लाह फरमाइंदो फिलाणे दी दुआ घुरी आई हा मुंहिंजा मौला मुसीबत में पियो हुयुस वडियूं दुआऊं घुरियूं हुयम कोन कबूल कई अल्लाह फरमाइंदो उन दुआ जे बदले मूं हे जन्नत जा इनाम तो जला तैयार कया कबूल न थी हा त भलो हुयो सब अजर हिते मिलंदा असांजी दुआ अल्लाह जी मर्ज़ी आहे अजर ॾींदो क़यामत में दुनिया में मुसीबत लाहे न लाहे पुट जे लाइ दुआ घुर कर्ज मर्ज जे लाइ दुआ घुर मर्ज़ी वारो आहे कबूल करे न करे पर तूं हली वञ मुर्शिद गौसल आज़म पीराने पीर वटि ओ दस्तगीर जिंदा हयात वली मुझे ला दुआ घुर अल्लाह पुट दे अल्लाह कर्ज लाहे अल्लाह मर्ज लाहे बीमार आया शिफा दे गमज़दा या रब गम लाहे अल्लाह वारो दुआ जे ला हथ खणंदो आ रब तो फरमाए ला उतियन्नहु आलिमन का पुछा कयो अरबी बोली में इहो लफ्ज लाम ताकीद कानून ताकीद सकीला जो सीगो आ अरबी बोली में जडे इहो लफ्ज गालायो वने इन में लाजमी कतई जरूरी माना पाई वेंदी आ ताकीदन सा यो सीगो गालायो तो वने इन में को शक शुबो ना है वली दुआ घुरे ऐ रब न अखाए मुमकिन ही ना है अल्लाह वारो दुआ घुरंदो विंदो आ रब अखाईंदो दुआ ता कंदो विंदो वरी जो सुभान अल्लाह मानू चोदा अल्लाह वारा वटो चाचा वली है बड़ा बड़ा वली हुया हाने कोनणी हाने से वली हुया खत्म थी चोदा है मोर मरी गंज न रहे हुए अल्लाह वारा हाने न
सॼी वलीअनि सां भरी पई अथई चओ सुभान अल्लाह ॾिसण वारी अखि हुजे नबी साईं त ईअं फरमायो आहे जिते 40 मुस्लमान मोमिन गॾिजनि उन्हनि में हिकिड़ो अल्लाह वारो ज़रूर हूंदो आहे मुर्शिद दिलबर साईं जो शेर आहे त मिलाइन जे की मौला सां अल्लाह वारा अञा आहिनि है भरियल थई फाण भाग्यन जा मता समझी सुञा आहिनि अल्लाह वारनि सां दिल अल्लाह वारनि जो दर वठो 25 मिंट थिया 2 मिंट अञा वधी विया अल्लाह वारनि सां मोहब्बत रखो अमल वारा नेक सालिह सदोरा थियो बदअमलियुनि खां बचाओ बेहयाई बदकिरदारी खां पाण खे बचायो पंहिंजी अखियुनि जी हिफ़ाज़त कयो अखियूं बुराई ॾिसण वारियूं न हुजनि बदकिरदारी में न वञो अल्लाह खे राज़ी कयो अमल उन्हनि ॻाल्हियुनि ते कयो जिन जो हुकुम मदीने वारो साईं ॾेई वियो हलाल खाओ हराम खां पाण खे बचायो याद न वठो रिश्वत न खाओ साईं मुंहिंजा धोखेबाज़ी करे पैसो खणी न अचो हराम हिकिड़े घर मां दरवाज़े जे हिकिड़े दरवाज़े मां ईंदो आहे नबी साईं फरमायो ॿिए दरवाज़े मां बरकत मोकिलाए वियो हराम न खाओ परावा नंग न निहारियो नबी साईं फरमायो मेराज वारी रात हिकिड़ा माण्हू ॾिठा जहन्नम जी बाहि में अल्लाह ताम हुया उन्हनि खे छॾे जहन्नम जी किरपटी गिलाज़त गंदगी पई साह वेठा पिया खाइनि मूं पुछा कि केर बदबख्त माण्हू आहिनि त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उहे माण्हू आहिनि जिन जे घर में हलाल घर वारियूं हूंदियूं हुयूं उन्हनि खे छॾे ॿाहिरि वञी ज़िना कंदा हुआ अल्लाह उन्हनि खे इहो अथव छा बदकारी न कयो बेहयाई जे वेझो न वञो पंहिंजो पाण ते ज़ुल्म न कयो इहो जेको गुनाह थो करीं थोरी देर जी लज़त जे लाइ थोरी देर जे सुकून जे लाइ जेको गुनाह जो कम थो करीं वॾे अज़ाब खे पंहिंजे सिर ते खणी रहियो आहे पंहिंजी जान जो सॼण थी गुनाह करे तुंहिंजी चमड़ी न जनवरी जो सीउ थी सही सघे न जुलाई जी गर्मी थी बर्दाश्त करे सघे पुट तूं जहन्नम जा अज़ाब कीअं सही सघे अल्लाह जो खौफ कर अल्लाह खां माफ़ी वठ रब ॾे मोट कर अत्ताइबु मिन ज़ंब कमल्ला ज़ंब लहू नबी साईं फरमायो जेको गुनाहनि खां तौबह ताइब थिए उहो ईअं आहे ॼण उन गुनाह जो कमु कयो ई कोन्हे ख़ुसूसन जवानी में तौबह ताइब थिए जेको अच्छी दाढ़ी वारो वरले जो को नज़र अचे पियो वॾा घणा मूंखे नौजवान था नज़र अचनि तव्हां नौजवाननि जे लाइ हदीस थो पढ़ां नबी साईं फरमायो अशाबु ताइब हबीबुल्लाह उहो नौजवान जेको जवानी में गुनाहनि खां तौबह ताइब थिए इन नौजवान खे अल्लाह पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे ओ नौजवानो माण्हुनि जा त महबूब थिया आहियो यार मुंहिंजे अल्लाह जा बि त महबूब थी ॾिसो ओ नौजवानो माण्हुनि जा महबूब थिया आहियो यार गुंबद खज़रा वारे मोहम्मद मुस्तफ़ा जा बि त महबूब थी ॾिसो अल्लाह जो कसम आहे इन मोहब्बत में दुनिया विसरी वेंदई जेका लज़्ज़त जेको सुकून जेको मज़ो अल्लाह जी मोहब्बत में आहे मुस्तफ़ा जी मोहब्बत में आहे काइनात में कंहिं शइ में अहिड़ो सुकून न आहे जहिड़ो रब ई रब जे हबीब जी मोहब्बत में लज़्ज़त अमल वारा थियो छॾियो गुनाहनि खे छॾियो बदकारी खे छॾियो बेहयाई जे रस्ते खे उहो कमु कयो जंहिंमें अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी